सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख पानी मामले ते वफ़ाक़ ऐं पंजाब जे दिफ़ा लाइ मैदान ते अची वियो आहे। हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध जो पाणी चोरी न पियो थिए, पंजाब खे बि 32% घटि पाणी मिली रहियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हलीम आदिल शेख चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि जे करे बरसातूं घटि पयूं आहिनि, जंहिं सबबु पाणी जी खोट सॼे मुल्क में आहे। वॾे वज़ीर मुराद शाह गुज़िरियल ॾींहुं अधु सच ऐं अधु कूड़ ॻाल्हायो। पीपी सिंध ऐं पंजाब खे वेढ़ाइणु चाहे थी। हुन चयो त सिंध में सिर्फ़ ग़रीब हारियुनि लाइ पाणी जी खोट आहे। पाणी खोट बावजूद घोटकी फीडर भरपूर पे हलियो। मुआशी दहशतगर्दनि सिंध खे तबाह करे छॾियो आहे। हलीम आदिल शेख चयो त सिंध में धाड़ेल राज ते पर्दो विझण लाइ पाणी जो शोशो छॾियो वियो आहे। कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन टोपी ड्रामो आहे। ऑपरेशन में देर करे धाड़ेलनि खे भॼण जो रस्तो ॾिनो वियो आहे। ऑपरेशन बाबति वज़ीर आज़म खे रिपोर्ट ॾेई छॾी आहे। हुन चयो त एतिरा ॾींहं गुज़रण बावजूद कचे में ऑपरेशन छो शुरू नाहे थी सघियो। धाड़ेल बासरनि जे बंगलनि ऐं ओताकुनि ते पनाह वठी वेठल आहिनि। ऑपरेशन लाइ वफ़ाक़ी सरकार हथियारनि ऐं रेंजर्स समेत हर मदद ॾियण लाइ तयारु आहे, पर सिंध हुकूमत ऑपरेशन लाइ संजीदा न आहे। हलीम आदिल शेख चयो त एपीसी चीन मशीनुनि जी ख़रीदारी में करप्शन कई वई। करोड़े रुपयनि में ख़ाली दॿा वरिता विया आहिनि, जिन मां गोली आर पार थी वञे थी। एपीसी चीन मशीनुनि जी ख़रीदारी में वॾो वज़ीर, आईजी ऐं ॿिया शामिल आहिनि। उन एपीसी चीन मशीन में वॾे वज़ीर, आईजी सिंध ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि खे विहारे कचे में मोकिलियो वञे।